मीरपुर माथेले में एफएफसी बाण फैक्ट्री जे ज़्यादतियुनि खिलाफ़ ॻोठाणनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ॻोठ वंगो ऐं भरपासे जे रहवासियुनि मोहम्मद बख्श मीराणी, ख़ालिद सियाल, इस्माइल खोखर ऐं ॿियनि जी अॻवानीअ में मीरपुर माथेलो प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि जो चवणु हो त एफएफसी बाण फैक्ट्री इंतज़ामिया केमिकल जो ज़हरीलो पाणी तलाउनि में छोड़ करे थी, जंहिं करे जर जो पाणी ख़राब थी वियो आहे। ये असांजो अॼु एहतिजाज एफएफसी इंतज़ामिया जे ख़िलाफ़ आहे, जंहिं ज़हरीलो पाणी जर में छोड़ करे पूरे पस गिरदाई जा जेके भी ॻोठ आहिनि उन्हनि जो पाणी ज़ाहिर करे छॾियो आहे। हर ॻोठ में, हर ॻोठ कालू सियाल हुजे, ॻोठ वंगो हुजे, हयात गॾाणी हुजे, जेके हुजे ॻोठ, पूरो पाणी असांजो जेको जर आहे असांजो बिल्कुलु ख़राब थी चुको आहे। असां इंतज़ामिया खां गुज़ारिश था कयूं, बराए महिरबानी करे या आरओ प्लांट लॻाए ॾिनो वञे या इहो पैप कढायो वञे। एफएफसी इंतज़ामिया ज़हरीलो पाणी पाइपलाइन छिके ॻोठ वंगो जे नज़दीक आने उन हेठि बोर कई आहे। जेको तलाउ आहे उहो बि ज़हरीलो पाणी ॻोठ जे भिक सां आहे। एतिरो त उहो तेज़ी सां जर ख़राब थी वियो आहे, जंहिंमें हेपेटाइटिस बी, हेपेटाइटिस सी, ए बी छा पर केतिरियूं बीमारियूं जेके आहिनि उहे जनम वठी वियूं आहिनि। अगरि जेको हाणे ॾाढा भाती आहिनि, 10 ई उहे बीमार आहिनि। जेके पाड़ेसरी वारा ॻोठ आहिनि उहे बि कोई माण्हू फ़ारिक़ न आहे जेको मरीज़ न आहे। असांजो जो मुतालबो आहे, मेन मुतालबो इहो आहे, इहो असांखे साफ़ करे आरओ प्लांट बि हणा ॾियनि, साफ़ पाणी पीअण जो प्लांट हणा ॾियनि। इन ॻोठनि खे इहो पाणी जेको आहे उतो ज़हरीलो इहो बंदि कयो वञे। एहतिजाज कंदड़नि मुतालबो कयो त ज़हरीलो पाणी छोड़ करणु बंदि कयो वञे ऐं इलाइक़े में आरओ प्लांट लॻाए ॾिना वञनि। ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।